नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी भरिसां कादरपुर बंड माइनर शाख खे 60 फुट गारो केतिरा एकड़ कमंद वोण जो फसल पानी हेठि अची वियो। ॻोठ नबी बख़्श, बोड़ मुबारक, लखण फरीद कंडराणी खे पानी हेठि अचण जो ख़तरो। आपाशे अमलो केतिरनि कलाकनि गुज़रण बावजूद न पहुतो। ॻोठाण पंहिंजी मदद पाण घारे खे बंदि करण लॻा आहिनि। वधीक ॻोठाण अब्दुल हफ़ीज़, सईद अहमद, नवाब कुंडराणी, कलंदर बख़्श जो चवणु आहे त आपाशे अमले जी नाअहली सबबि घारो लॻो आहे। बंड माइनर शाख जा केतिरा ई साल गुज़रण बावजूद फोटाई ऐं सफ़ाई न थी सघी आहे। केतिरा ई भेरा असां बंड माइनर शाख जे सफ़ाई लाइ आपाशे जे आला ऑफिसरनि खे शिकायत कई, पर असांजी को बि ॿुधण वारो न आहे। आपाशे बेलदार दारोगो घर वेठे मुफ़्त जूं पगारूं खणी रहिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।